Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. मंडल आइलैंड सिंध का ही हिस्सा रहेगा। ये उठा के इस्लामाबाद नहीं लाया जा रहा। इसकी तमाम रेवेन्यू सिंध हुकूमत को जाएगी। कहीं भी कोई रिजर्वेशन हमारे सूबा सिंध को आ रही है या सिंध की हुकूमत को आ रही है तो उसको दूर करने की कोशिश करेंगे। मैं दोबारा रिपीट करता हूँ कि वंडल आइलैंड सिंध का हिस्सा है, सिंध का हिस्सा रहेगा, सिंध में ही रहेगा। बिल्कुल वो बात ठीक है कि अगर कोई चीज़ जो क्लेम नहीं होती वो सूबे की है, लेकिन ये तो क्लेम्ड है। और क्लेम्ड ऐसा है कि इसके ऊपर जो पहले भी लीज इशू की हुई है, एक लीज के तहत वहाँ पे कुछ नेवी भी है, नेवी की फोर्सेज, वो लीज पोर्ट कासिम ने इशू की हुई है नेवी, और पहले भी इसकी एनओसी दी गई थी। तो 1973 में पोर्ट कासिम अथॉरिटी जब बनी थी उसके कोऑर्डिनेट्स डिफाइन हुए थे। जो आइलैंड्स हैं, जजीरे बहुत सारे आते हैं, कुछ उस कोऑर्डिनेट्स के बाहर है, कुछ उस कोऑर्डिनेट्स के अंदर आते हैं। डिंगी ऐं बुढाड़ ॿेट कंहिंजी मिल्कियत? गवर्नर इमरान इस्माइल ऐं पोर्ट्स एंड शिपिंग जे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जे बयाननि में तज़ाद। गवर्नर चयो आहे त ॿेट सिंध जो ई हिसो रहंदा ऐं नवां शहर अॾण सां रेवेन्यू बि सिंध हुकूमत खे ई मिलंदो। ॿेटनि ते मनसूबे जे बारे में सिंध जे अवाम, सूबाई हुकूमत ऐं मक़ामी माण्हुनि जा ख़दशा ख़तमु कया वेंदा। ॿेटनि ते नवां शहर अॾण लाइ सूबाई हुकूमत सां गॾिजी कमु कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त 1973 में पोर्ट कासिम अथॉरिटी ठहण वक़्तु इहे ॿेट बि अथॉरिटी जी हदुनि में आया, तंहिं करे उहे वफ़ाक़ जी मिल्कियत आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ आइन जे आर्टिकल 172 मूजिबि रुगो इहा ज़मीन सूबे जी मिल्कियत आहे जंहिंजो को वारिस न हुजे, पर ॿेटनि जी मालिकी वफ़ाक़ वटि आहे। सिंध हुकूमत खे इन ते सियासत न करणु घुरिजे। सिंध के बेटे जो हैं वो सिंध से गद्दारी नहीं करते। हमारे दोस्त कह रहे हैं कि हम भी सिंध के बेटे हैं। अगर आप सिंध के बेटे हैं तो इस तरह के सदारती आर्डिनेंस की हमायत न करते, बल्कि आप जो एक फराख दिली से मुजाहरा किया गया था पीपल्स पार्टी की सिंध गवर्नमेंट की तरफ से, आप उस पर आकर जो टर्म्स एंड कंडीशंस थी उस पर बात करते, बल्कि उसके बजाय आपने एक आर्डिनेंस निकाल दिया और आप कहते हैं कि ये हम डेवलप करके देंगे। अगर आपकी कारकर्दगी इतनी ही बेहतर होती तो आज मुल्क के मुआशी हालात बहुत बेहतर होते। सिंध सरकार मोहाड़न के मफ़ादन खातिर बेटन ते शहर अॾण लाइ वफ़ाक़ी सरकार के इजाज़त ॾेई फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो कयो, पर वफ़ाक़ी हुकूमत सुठे क़दम जी आजियां करण बदिरां ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। सिंध जे सुदसमा वारे वज़ीर नासिर हुसैन शाह रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त अली ज़ैदी ऐं इमरान इस्माइल सिंध जा पुट आहिनि त सिंध सां गद्दारी छो पिया कनि। वीडियो बयान में नासिर हुसैन शाह चयो त मुल्की मईशत तबाह कंदड़ PTI कहिड़े मुंहं सां चवे थी त बेटनि खे डेवलप कंदी। PTI जी रुगो इहा कोशिश हूंदी आहे त मुल्की मफ़ादनि जे हर मामले खे तकरारी बणाइनि। बेटनि वारो मामलो हल थी पए सघियो, पर ऑर्डिनेंस जारी करे मामलो तकरारी बणायो पियो। डिंगी ऐं बुढाड़ ॿेटनि जे मनसूबनि बाबति सिंध हुकूमत सां गॾिजी मामला तइ करियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान गवर्नर इमरान इस्माइल खे हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त डिंगी ऐं बुढाड़ ॿेटनि बाबति मनसूबनि सां सीड़पकारी ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। इस्लामाबाद में मुलाक़ात दौरान गवर्नर इमरान इस्माइल वज़ीर आज़म खे ॿेटनि बाबति तकरारी ऑर्डिनेंस ऐं सिंध काबीना जे फ़ैसिलनि बाबति आगाही ॾिनी। गवर्नर कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान ते अॻभराई बाबति पिणु आगाह कयो। मुलाक़ात दौरान चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह, आइलैंड अथॉरिटी जो वक़्ती चेयरमैन इमरान अमीन ऐं ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ। नवाज़ शरीफ़ जी कॉल ते नून लीग जा समूरा 84 MNAs इस्तीफ़ा ॾेई छॾींदा। पोइ ॾिसंदासीं त इस्तीफ़ाउनि बाद केरु थो सेनेट जूं चूंडूं कराए। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ पार्टी इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त अवाम जी ख़्वाहिशनि ॾाढो धांधली जो बंदि ॿधो वियो। अॼु पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो आहे, उनजो को बि दोस्त न आहे रहियो। कश्मीर जो जेको हिसो पाकिस्तान जो आहे उनजे वज़ीर आज़म खे गद्दार करार ॾिनो वियो आहे। ख्वाजा आसिफ चयो त असांजे क़ाइद जंग जो ऐलान कयो आहे, इहा जमहूरियत जी जंग आहे। असां फ़ैसिलाती जदोजहद करण पिया वञूं। मुल्क में हर बीमारी जो इलाज वार्ड खे इज़त ॾियण वारे बयानी में आहे।
नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो लाहौर के मॉडल टाउन में नवाज़ लीग के पार्लियामानी अगवाननि जो इजलास के खिताब मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ ते गद्दारी जा इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि पर ही कहिड़ो गद्दार हो जंहिं मुल्क जो दिफ़ा मज़बूत कयो भली नवाज़ शरीफ जा इश्तिहार लगायो या धूल वॼायो धूल वॼाए ऐलान कराया वेंदा त धूल में बशीर मेमण जी गवाही ईंदी। मरियम नवाज़ चयो त केस वालिद चयो आहे त बेग तैयार रख गिरफ़्तारी थिए त सीनो ताणे वञ डिॼा न। पीटीआई सरकार मुकम्मल तौर नाकाम साबित थी चुकी है। हाणे इमरान खान के घबराइण जो वक्त अची वियो है। बिलावल भुट्टो ज़रदारी कमरज़मान कायरा सां मुलाक़ात दौरान पंजाब जा दौरा करण जो ऐलान कंदे चयो त पीपल्स पार्टी पंजाब जा जियाला गुजरांवाला ऐं मुल्तान वारनि जलसनि खे कामयाब बणाइण लाइ भरपूर शिरकत कनि। हुकूमत जे ख़ात्मे में हाणे देर नाहे। अवाम दुश्मन हुकूमत वटि माज़ी जी हुकूमतुनि मथां इल्ज़ाम वरजाइण खां सवाइ कुझु बि नाहे। नायब नवाज़ शरीफ की तलबी जो ऐलान दोहल ज़रिए करण वारे बयान की तरदीद करे छड़ी। नायब पधराई में चयो वियो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में नायब प्रोसिक्यूटर अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे कई। नायब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल नायब हेडक्वार्टर में इजलास के खिताब कंदे चयो त नायब ज़ीरो करप्शन ऐं 100% तरक्की ते यकीन रखे थो ऐं करप्शन के पाड़ खां पटण लाइ पुरज़म आहे। नायब ऑफिसर करप्शन के खात्मे के क़ौमी फ़र्ज़ समझी अदा करे रहिया आहिनि। करप्शन खिलाफ़ नायब जी मुहिम जी ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ऐं पिल डॉट बि वाखाण कई। नायब हेल ताईं करप्शन जा 466 अरब रुपया वसूल कया। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो घेरो तंग करण जूं तैयारियूं तेज़। नैब रावलपिंडी नवाज़ शरीफ जो नालो स्टॉप लिस्ट में शामिल करण लाइ FIA के ख़त माणे छॾियो। ख़त में नवाज़ शरीफ के इश्तिहारी करार ॾियण जो रिकॉर्ड इमिग्रेशन सिस्टम में शामिल करण जी सिफ़ारिश। FIA ज़रियनि जो चवणु आहे त DG FIA के ख़त मिली वियो आहे। नैब जे ख़त ते मुकम्मल तौर अमल कयो वेंदो। नैब रावलपिंडी नवाज़ शरीफ जे इश्तिहारी थियण वारे मामले ते लाहौर पुलिस खे बि ख़त माणे छॾियो। लाहौर जे समूरनि थाणनि ते नवाज़ शरीफ जे इश्तिहारी थियण जा पोस्टर लॻाइण जी हिदायत। ख़त में चयो वियो आहे त रायवंड में जाती उमरा ॿाहिरियां बि नवाज़ शरीफ जो पोस्टर लॻायो वञे। वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहजाद अकबर चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ के इश्तिहारी करार ॾिनो आहे। नवाज़ लीग वारा जंहिं आइन के मञनि था अदलिया भी उन्हीं आइन तहत फ़ैसिला ॾिनी आहे। असां भी चऊं था त नवाज़ शरीफ ॾे वापस अची पुराणो हिसाब ॾे। ज़ाहिर थी वियो त नवाज़ शरीफ इलाज लाइ परॾे न वियो हो। अवाम PTI के 5 सालनि जो मैंडेट ॾिनो आहे। माइनस नवाज़ शरीफ पार्टी इंतज़ार करे। नैब जी पकड़ में अचण खां पोइ शहबाज शरीफ वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। बिजली महांगी करण जा मुआहिदा भी नवाज़ लीग ही कया हुआ। हुकूमत अवाम मथां महांगाई जो एक ॿियो बम किराए छॾियो। नेपरा बिजली 83 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नेपरा इख़्तियारनि जो चवणु आहे त अघनि में वाध जुलाई महीने जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में कई वई आहे। नवां अघ अक्टूबर महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। बिजली महांगी थियण सां अवाम ते 12 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। के इलेक्ट्रिक बिजली जे नवनि अघनि में वाध खां आजी करार। नेपरा सिंध जे मेंबर बिजली जे अघनि में वाध जी मुखालफ़त कंदे इख़्तिलाफ़ी नोट लिखी छॾियो। सिंध में डीज़ल की स्मगलिंग और करप्शन में मुलविस 13 पुलिस ऑफिसर्स की नौकरी टेल। IG सिंध जांच कमेटी की रिपोर्ट के बुनियाद ते इंस्पेक्टर और सब इंस्पेक्टर सूदो 13 ऑफिसर्स के बरतरफ़ करे छॾियो। बरतरफ़ थियल पुलिस ऑफिसर्स में हबीबुल्ला साहू, इरशाद अली शाहानी, गुलाम असगर तुनियो, सिकंदर चांडियो, अब्दुल अजीज़ कट्टू, मुमताज़ भट्टी, फजल मोहम्मद, मौला बख्श मंगसी, पीर अली चांडियो, ज़मीर जमाली और अल्ताफ़ चांडियो शामिल। जारी थियल नोटिफिकेशन मूजिब ॼाणायल ऑफिसर्स के इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट की सिफारिशन तहत बरतरफ़ किया वियो आहे। रिपोर्ट में पुलिस ऑफिसर्स के स्मगलिंग और करप्शन में मुलविस करार ॾिनो वियो हो।
कराची यूनिवर्सिटी में कार में वेठल एक शागिर्द ऐं ॿिनि शागिर्दियाननि खे मोटरसाइकिल सवारनि पारां हिरासत करण जो केस दाख़िल। मुबैना टाउन थाणे जी पुलिस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। फरियादी शागिर्द ॼाणायो आहे त हू पंहिंजी 2 क्लास फेलो सां गॾु घर ॾांहुं वञी रहियो हो त यूनिवर्सिटी में 4 मोटरसाइकिलनि ते सवार जवाबदारनि पारां खेनि हिरासत कयो वियो ऐं मुसलसल पीछो कंदा रहिया। गिरफ़्तार जवाबदारनि में ज़ाकिर, उमेर, अब्दुल रहमान, फैज़ान, हमाद ऐं जवाद शामिल। खैरपुर भरिसां ज़हनी तवाज़ुन विञाए वेठल नारी सां 1 साल ताईं मुबैना इज्तिमाई लजालुट जो इंकिशाफ नारी हमल सां थी वई। SSP पारां नोटिस वठण बाद 2 जवाबदार भाइरनि रफ़ीक ऐं ज़फ़र मंगनू ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी। नारी जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार ज़फ़र ऐं संदसि भाउ रफ़ीक मंगरियो नारी खे इज्तिमाई लजालुट जो निशानो बणायो, जंहिं सबबि नारी हमल सां थी वई। खेनि गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मटियारी भरिसां ॻोठ ग़ुलाम हुसैन खोसो में नारी सां मुबैना इज्तिमाई लजालुट जो केस दाख़िल। पुलिस 2 औरतुनि सूधो 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। केस में इल्ज़ाम हयो वियो आहे त 2 औरतुनि नारी खे ज़रई ज़मीन ते घुरायो, जिते 2 जवाबदारनि तरफ़ां खेसि इज्तिमाई लजालुट जो निशानो बणायो वियो। नारी जो चवणु आहे त जवाबदारनि खेसि धमकी ॾिनी त ख़ामोश न रहण जी सूरत में क़तल करे छॾींदो। दादू में 11 सालनि जी शागिर्दियानी सां मुबैना ज़्यादती जो केस दाख़िल। नींगरी जे वालिद चयो आहे त जवाबदार धीउ खे किताब वठी ॾियण बहाने पंहिंजे घर वठी वियो, जिते साणुसि ज़्यादती कई वई। दादू जे सिविल अस्पताल में मेडिकल टेस्ट लाइ मुतासिर नींगरी जा जुज़ा वरिता विया। पुलिस जो चवणु आहे त मेडिकल रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। लाड़काणो जी चांदका अस्पताल में इलाज दौरान मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण करे कंबर बासिण औरत फौत। वारसनि एहतजाज कंदे लाश खणण खां इनकार करे छॾियो। अस्पताल में छिकताण फौती औरत ज़रीना जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त आम तकलीफ़ सबबि औरत खे अस्पताल आंदो वियो, पर इंजेक्शन लॻण बाद संदसि वात मां रत वहण लॻी, जंहिं बाद हुन दम ॾेई छॾियो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हैदराबाद के टनोतयब वारे इलाके में ख़िताबी ते तशद्दुद के इल्ज़ाम में मौलवी मुदस्सर अली सोघो पुलिस संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। नींग मोहम्मद इस्माइल शेख जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त मौलवी मुदस्सर अली मासूम ॿार खे पाइपनि सां तशद्दुद जो निशानो बणायो। नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ नगर आऊं आहियां ताहिरा वज़ीर ऐं मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां वठी बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।